सतनाम सत श्री अकाल। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद। जब आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी। सतनाम सत श्री। सुखमनी साहब जितनी अष्टपदी जो जितने पद हले थे हरि नाम जी महिमा में जेके भी धार्मिक पूजा पद्धतियों आहिनि सभिनी खे मिलाए करके हरि नाम जे समसर साहब पंचम पातशाह गुरु अर्जन देव महाराज सुखमनी साहब में नथा ॻणनि। तो उहे पूजा पद्धतियुनि जा जेके साधन ॿुधाइनि था इन टे पद में भी उन्हें जो वर्णन कयल आहे। मन कामना तीरथ देह छोटे मन कामना तीरथ देह छोटे गर्भ गुमान न मन ते हुटे ओ गर्भ गुमान न मन ते हुटे सोच करे दिनस अर रात सोच करे दिनस अर रात मन की मैल न तन ते जाते वायु मन की मैल न तन ते जाते ओ इस देही को बहु साधना करे इस देही को बहु साधना हाँ इस देही को बहु साधना करे मन ते कबहु न दुखिया तरे ओ मन ते कबहु न दुखिया तरे ओ जल धोवे बहु देह अनीत ओ जल धोवे बहु देह अनीत शुद्ध कहाँ हो काची भीत ओ शुद्ध कहाँ हो काची भीत मनोहर के नाम की महिमा
मन हर के नाम की, मन हर के नाम की महिमा ऊंचे, नानक नाम उधरे पतत बहु ऊंचा, हाँ नानक नाम उधरे पतत बहु ऊंचा, हाँ सुखमनी सुखमृत प्रभु नाम, सुखमनी सुखमृत प्रभु नाम, भगत जना के मन विश्राम, हाँ सुखमनी वाह सुखमनी। सतनाम सत श्री साहिब उन्हीं धार्मिक साधना जो हिन टे पद में भी वर्णन कन था। मन कामना तीर्थ देह छुटे, गर्भ गुमान न मन ते हुटे। प्रभु वट घुर्ज आहे असांजे मन जे निर्मल करण जी। निर्मल मन मोहे सो मोहे पावां, छल छिद्र कपट मोहे कबहु न भावां। श्री राम श्री राम। मन में कामना उथे मां तीर्थ ते वञी देह छॾियां, या तीर्थ ते हूंदे ई देह छुटजी वञे। पर इन्ही थियण सां या करण सां गर्भ गुमान भाव मन जो हठ अहंकार अभिमान इहो न छुटंदो। हर जी अहंकार न भावई वेद कूक सुणावे। हरि के हिकु अहंकार नथो वणे हिन जीव जो। सब कुछ करता भोगता पाण परमात्मा, करण कारण पाण परमात्मा। आखिर मन जी शुद्धि कीअं थे? सोच करे दिन सार रात पवित्रताई शरीर जी वस्त्रन जी ॾींहुं रात करे पियो, पर मन की मैल न तन ते जात। इन्हनि करण सां भी मन जी मैल नथी वञे। राम राम राम। ये भारत जे पंडितन जे मथों जंहिंजा असर असांजे पब्लिक ते बि हलनि था, उन ते चित्रण साहबन चित्रियो आहे सॼो। इस देही कहो बहु साधना करे, कर्म ते सॼो ज़ोर। संसार जो वास्तो कर्म सां आहे, प्रभु जो वास्तो कर्म सां न आहे। और भक्ति उपासना जो वास्तो आहे। श्री राम मन जी शरणागति जो वास्तो आहे। इस देही को बहु साधना करे, हिन देही मों घणियूं साधनाऊं करण। इन्हीं सब कुछ करण सां भी साहब सॼो जीवन लिखनि था। सुन संतां की साची साखी, सो बोलनि जो पेखन आखी। उन्हनि उहो ई ॿोलियो आहे जेके उन्हनि ॾिठो आहे, जेके उनजो जीवन गुज़रियो आहे, गुज़ारियो अथऊं, उहा पंहिंजी शादियूं अॻियां रखनि था। मन ते कबहु न बिखिया टरे,
देही खां घणियूं साधनाऊं कराइण खां पोइ बि मन जूं जेके वासनाऊं आहिनि उहे मिटियूं न। विषयनि जूं जेकी असांजो 5 ज्ञान इंद्रियूं ॿुधण, छुहण, ॾिसण, चखण, सूंघण, इन विषय जूं जेके वासनाऊं आहिनि उन जी छिकाव हटियो न। राम जल धोवे बहु देह अनीत, ये देह नित नाहे और शुद्ध कहाँ होए काची भीत। मिट्टी जी ठहियला या पानी सां कीअं शुद्ध थींदी। राम राम राम। मन शुद्ध थी वियो ज्ञान सां, प्रभु कृपा सां, त पोइ इंद्रियूं पंहिंजो पाण नियंत्रण में अची वेंदियूं। इन जे लाइ इहे सभु साधनाऊं कंदे असांखे उन मन जी निर्मलता न मिली, वासनाउनि जी छिक न मिटी, अहंकार न हटियो, हठ अभिमान न मिटियो, त छा थियो? आख़िर में साहिब केॾो सुंदर सवलो सुगम रस्तो बताइनि था, जेको छॾे करे लॻंदो ईअं त सॼो भिटकाव थो थी वञे। हे बाह्य सत्संग जेकी थी रहियो आहे, हे अंतरीय सत्संग सां जोड़ण जे लाइ आहे। धारणा जेका सतगुरनि बख़्शी सिमरण जी जंहिं नमूने सां उन धारण कंदे, अभ्यास सिमरण कंदे 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 ध्यान टिकजी वञे, टिके रहंदे 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 उन स्थिति खे समाधि चयो वेंदो। सम सां जुड़ी वियो। भगवान गीता में चयो, मां इंद्रियनि खां परे, मां मन खां परे, मां बुद्धि खां परे, जेकी बचे। सत्संगी तॾहिं जिन वृत्ति अहिड़ी जुड़ी वञे जो न तन जी भास रहे, न मन जी, न बुद्धि जी, टई बंदि थी वञनि। इन टिनी जो वासो संसार सां आहे, परमात्मा सां कोई वासो कोन्हे हिन जो। राम शब्द में भी पिछाड़ी लीनता पाए वञणी आहे, अजपा बणिजी वञे। मन हर के नाम की प्रीत सुखदाई। हे मुंहिंजा मन, हरि जे नाले सां प्रीत करण ही सुख ॾींदड़ आहे। सहजे सहजे पंहिंजो पाण सां वास्तो बस। असांजा सिंध में महापुरुष गृहस्थ में रही करके भी ये ॿाहिरां जेके ॻाल्हियूं चई विया उन्हनि में कुछ बि अटकियल न हुया। बस हरि नाम सां प्रीति, 8-8 10 ॾींहं कपिड़ा लाहिणा, ॿाहिरीं जी शुद्धताई जो कोई वस्तो न, बस अंदर वृत्ति सां। मन मैले तो सब कुछ मैला, तन धोते मन हछा न होए। जीअं आहियूं, जहिड़े हाल में आहियूं, बस ठीकु आहियूं। साईं जी रज़ा में राज़ी, हर हाल में, हर वक्त में। पद्धतियूं ई संत मत जूं ॿ आहिनि। हरि नाम में पंहिंजे मन खे लॻाए रखो। छो जो प्रतिकूल स्थिति जेका आहे उन जे सहण जी तव्हांखे शक्ति पैदा थींदी। तेरा भाणा मीठा लागे, सिंधी में चयूं, साईं खे यादि कयो, साईं जी रज़ा में राज़ी रहो।
बस गुरुमुख थियण जे लाइ सत्संगी प्रेमी शेवादारी जेकी भी हे धार्मिक दर्जो ॾे थो पाण खे, उन जा मुख्य अंग ॿई इहे आहिनि। इहे बुनियादी शयूं वरतनि त सभु कुझु थी वियो। सिमरण ऐं शेवा, बस तन सां शेवा, मन में सिमरण। और जहिड़ी परिस्थिति बणिजी अचे, तेरा भाणा मीठा लागे। जो हुआ होवत सो जाने, प्रभु हमने का हुकुम पछाने। जेके थियणो आहे थी रहंदो। वरी बि प्रभु जी कृपा ईअं बणायो त इन को हेठि करिया त पोइ मां छा कयां हां। राम सदाई सब्र में रहे हर हाल में। मन हर के नाम की महिमा ऊंच। श्री राम हरि नाम जी महिमा ऊंची आहे। जेका बि सॼे संसार में ॾिठी थी वञे महान पुरुषनि जी, या सॼी सिर्फ़ हरि नाम जी महिमा ई आहे। उन नाम खे जेतिरो उन महान पुरुषनि ऊंचो सम्झो आहे, श्री राम, पंहिंजो पाणीअ मन में उत्कंठा पैदा थी वेंदी। ॾिसो, महादेव हुजे, भगवान विष्णु हुजे, देवी हुजे, जेके सनातन धर्म में वॾा इहे इष्ट देव ॻणिया था वञनि, पर जेतिरो परे सिर्फ़ कथाउनि में ॿुधल ॻाल्हियूं, ओतिरो माण्हू उन सां चाहना सां वधीक प्यार करण जी कोशिश कनि था। श्री राम, कॾहिं हनुमान थियो, कॾहिं देवी थी, कॾहिं भगवान विष्णु थियो। श्री राम श्री राम, बस ऊंचो आहे, वॾो आहे, उन सां प्यार करणो आहे, उनजे मंदर में वञणो आहे। त हिन हरि नाम खे नथो मन लॻे, असां हुनखे ऊंचो न सम्झो आहे। नाम भी हिकु शब्द आहे, अज्ञान जा बि अक्षर आहिनि, ज्ञान जा बि अक्षर आहिनि। लोह सां लोह कटबो, काठ सां काठ, शब्द सां शब्द कटबो। अज्ञान जे शब्दनि खे कटण जे लाइ, संसार जे कामनाउनि वासनाउनि खे, इन अवधार अचत संसार जे छिकाव खे नियंत्रण रखण जे लाइ लाइट ॿारण सां अंधारो काॾे वेंदो आहे, अंधारो दॿिजी वेंदो आहे। लाइट बंदि थी वरी अंधारो प्रगट थी वेंदो। श्री राम, उहे नियंत्रण में थी वेंदा, उनजो छिकाव असांखे न छिकींदो। जॾहिं कमल विकसिजी ईंदो हृदय में, प्रभु के सिमरन कमल विगास, हर हिक जो हेठि बूटियल रहे थो। प्रभु जो सिमरन कंदे 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 कमल विकसिजी वियो त इहो रहंदो, उनजे इंद्रियनि सां उपयोग रहंदो, उपभोग न रहंदो। संत महान पुरुष बि इहे वस्त्र कपिड़ा खाधो पीतो, पर उन्हनि जी उन्हनि ॾे छिक न रहंदी, बसि अंतरो इहो थी थो वञे। राम, तंहिं लाइ जहिड़ो ऊंचो सम्झंदासीं, पंहिंजो पाण उन सां प्यार पैदा थी वेंदो, उन सां प्यार कंदासीं। तीअं शब्द खे ऊंचो सम्झणो आहे। नामे ही ते सभु कुझु हो आहे, नामे ही ते, पर बिन सतगुरु नाम न जापे। सतगुरु को सां उहो नाम जपियो न वेंदो, सभु कुझु प्राप्त थींदो। मन हर के नाम की महिमा ऊंच, जंहिंजी का महिमा ई न आहे। जंहिं गुरु अर्जन देव जी सुखमनी सां पढ़ी थी वञे, उनजी हिकिड़ी कथा आयल आहे त गुरु जे मुख मां मिलियल नाम और उहो साॻियो ई अखर ॿाहिरि जपण। त हिकिड़ो सिख साहिबनि ॾे आयो, शेवा कयईं। जॾहिं साहिब राज़ी थिया, हुनखे बख़्शिश वाहगुरु मंत्र जी थी। जॾहिं थी वई, काई हिकु शइ हूंदी तॾहिं ॿिए सां भेंट करे सघिबी। बख़्शिश थी वई
उन ॾींहुं शाम जो बाज़ार में लंघियो अचे पियो, ॿाहिरि जो सिख रहंदड़ो ॻोठ जो न हो, सतगुरनि में रहियो अची। लंघदे ॾिठई त हिकु पकोड़ा पियो तरे, त जीअं बेसण वेहंदो पियो वञे, वाहगुरु वाहगुरु चवंदो पियो वञे। हिते मन में उथियुसि त मां हेॾी ख़िदमत कई, उन खां पोइ मूंखे बख़्शिश इहा मिली जेका आहे पकोड़े में, और गुरनि चयो त हिन खे गुप्त रखजांइ, हे पकोड़े में वाहगुरु वाहगुरु कंदो वेंदो आहे। साहिबनि जे अॻियां अची करे उहा शंका रखे। साहिबनि चयुसि, पुट हिन बख़्शिश जो कुझु पद ऊचो आहे, महिमा ऊची आहे, गुरु जे मिलियल मुख मां गुरुमुख नाम उधरे, बसि गुरु जे मुख में मिलियल नाम, और हुन वाहगुरु जो कुझु ॿियो फल आहे। चए मां कीअं सम्झां? चए चङो वञ, जीअं पकोड़ा तरींदो वेठो आहे, हुन जे हथ खे हथ वठी करे उन तई में विझेसि। चई साईं पोइ त हथ सां मार मिलंदी। चई तूं डुकंदो हेॾे आ, उहो तुंहिंजे कढे ई ईंदो, असां पाण हिन जो फ़ैसिलो कंदासीं। हुन ईअं कयो। हे वार्ता हिकु संत जे वातों ॿुधल आहे। श्री राम। ईअं थियो, हुन विधो, हुन डुक पाती विझी करे हुनजो सरण लॻो, उहो उथियो हुनजे कढ लॻो। माण्हुनि बि जिन जिन ॾिठो हुनजे कढ लॻा। पहुता जे साहिब मंडे, साईं हे तव्हांजो सिख हे करे आयो आहे। चए पोइ हुनखे कहिड़ी सज़ा ॾिनी वञे? चई सज़ा त साईं जेकी हिन कयो आहे उहा ई ॾिनी वञे। राम। वधीक माल को चई हा ईअं ई कयो वञे। तेल जी कढ़ाई तपाई वई, और सिख खे चयो वियो, पुट हाणे जेकी मिलियल थी बसि उनखे जपे करे हथ विझ। हुन उहो हथ विधो, हथ सड़ियो न। राम राम राम। साधना सां मिलियल हुयो। मेहनत का फल मीठा होता है। कदर पइजी वियो। श्री राम श्री राम। मन हर के नाम की महिमा ऊंच, एडी ऊंची जो नानक नाम उधरे पतत बहुमूच। जे नाम सां उधार थियो कंहिंजो, नीचन जो अति नीच। राम राम। छड़ा नीच जाति जा न, पर नीच कर्म कंदड़ बि। उन नीच कर्म कंदड़नि मां ॿ नाला अचनि था, हिकु वाल्मीकि जो, हिकु अजामल जो। राम राम राम। नीच जाति में त असांजे जेके भगत थिया उहे गुरु ग्रंथ साहिब ते चढ़ियल आहिनि। कबीर साहिब आहे, रवदास साहिब आहे, सैनो आहे, सदनो आहे। सॼी नाम जी महिमा। नानक नाम उधरे पतत बहुमूच। हेॾे अचूं त साईं कंवरराम केरु हुयो? हिकु कोहिरी। अॼु गोल्डन टेम्पल विश्व विख्यात, जिते लखनि जो भंडारो हले थो, कीर्तन हले थो, हर जाति दर्शन करे थी। उहो गुरु रामदास केरु जेठे जे नाले सां लाहौर में घर, उते कोहर विकिणजी न सघनि त वीचारो गांवनि में विकण वञे, जंहिंमें गोइंदवाल पहुची वियो और साहबनि जी दृष्टि पई, हो नाठो बणिजी वियो। शेवा ख़िदमत कयईं। अॼु हुन नाम जो इहो प्रताप थी वियो। श्री राम। गुरु अर्जन देव जो गुदी वेहण खां अॻु में हिकु बि तास कोन्हे शेवा जो, पर सतगुरनि में एतिरी भावना और सिक रखें, एतिरी सिख रखें, जो पिता गुरु सतगुरु भगवान पहिरें शब्द में हुन ये सीमाऊं टपी वियो, मेरा मन लचे गुरु दर्शन ताईं। गदी जी बख़्शिश थी वई। जेके मुंहिंजा शेवाउनि जा इतिहास आहिनि उहे गदी वेहण खां पोइ आहिनि।
सिकम थींदो सोजरो। नानक नाम उधरे पतत बहु मूच। नीच भी अति नीच भी उनजो उधार थी वियो। बस प्रभु कृपा करे असांखे सावन हरि महिमा कबीर सेवा को दो भले। कबीर एक संत एक राम, राम जो दाता मुक्त को संत जपावन नाम। असांजी फुलवाड़ी सतगुरु साईं खोताराम साहब, सतगुरु साईं सतराम दास साहब, साईं कंवरराम साहब, बस सेवा सिमरन, ॿी काई साधना न। इन्हनि प्यारनि कहिड़ी न सेवा कई और कंहिंजी न सेवा कई। पुछो वञे कहिड़ी भाई कंवरराम सेवा कई, कंहिंजी कई, कंहिंजी न कई, कहिड़ी न कई। असांजा सिंध सुहा थी विया, जग प्रसिद्ध थी विया। जायज़ आहे अहिड़ा महापुरुष असांजी कौम में आया जीअं असांखे इहो शेवा जो सिमरण जो रस्तो ॾिनो। श्री राम गृहस्थ में रही करे योग भोग, जोग न मैले कपड़े, जोग न भगवे वेश, घर बैठिया जोग कमाइए, सतगुर के उपदेश। सतगुर पूरा भेटिए पूरी होवे, जुगत हसंदियां खेलंदियां खानंदियां पहनंदियां, विचे होवे मुकत। रही करके असां न्यारा कीअं थी रहूं, जीवन मुक्त कीअं थी रहूं, इन लाइ संतन जो संग आ। हिन प्रवृत्ति मार्ग में रही निर्वृत कीअं थी रहूं। सर्व धर्म में श्रेष्ठ धर्म, हर को नाम जप निर्मल करम। हृदय में हरि के रखी करके जेको तू कर्म कंदे वो तुंहिंजो निर्मल थी वेंदो, तोखे अहम न पैदा कराईंदो। राम बस इन ज्ञान के हृदय में धारबो। जिन जिन धारियो सुख मनी सुख अमृत प्रणाम। भगत जनां के मन विश्राम, भक्तन जे मन में सदाई विश्राम रहंदो। भगत जेकी ज्ञान मिलियो इन खे मन में गति आणण सां जेको असांजी वाणी चिंतन बुद्धि जे निश्चय में और कर्म थींदो उहो सभु निर्मल थी वेंदो। सतनाम सत श्री राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय श्री राम जय राम जय जय राम। 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 राम जय राम जय जय राम। राम जय राम जय जय। रामकृष्ण भगवान की हर हर महादेव। बोल गुरु नानक देव। सतगुरु साईं खोताराम साहब, सच्चे साईं सतराम दास साहब, अमर शहीद साईं कंवरराम, सखी बाबा अब्दाराम साहब, हर लाल करो झूले।